असां इन वक़्तु मौजूदु आहियूं लुकमान शहर जे हॉकी ग्राउंड ते जिते नौजवान ऐं पोरियत जो पुटु इंटर जो शागिर्द फराज़ कोराई जंहिंजी क़ौमी हॉकी जेकी टीम आहे उन में सिलेक्शन थी वई आहे। अचो त हुन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं, इन जे उस्तादनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो इन क़ौमी टीम में इन जो शामिल थियण ते हू कीअं पिया ॾिसनि इन खे। जब इसका नाम आया था तब मतलब कोविड आ गया था, फिर सब मायूस हो गए थे कि अब ये जा नहीं पाएगा। फिर ये मेहनत करता रहा दिन रात, मतलब आता है, सुबह में भी आता है, शाम में भी आता है। माशाल्लाह से अल्लाह ने इसको इसका फल दिया मेहनत का, मतलब माशाल्लाह से जा रही है, कुछ दिनों में जाएगा पाकिस्तान बोर्ड की टीम के साथ। ये क्या महसूस हो रहा है? बहुत फ़ख्र महसूस हो रहेगा। हमारे ग्राउंड का एक मतलब पहला बंदा है जो बाहर जा रहा है इंटरनेशनल लेवल पे। असां ॾाढो ख़ुशि थिया आहियूं त इन टीम में नालो अचे। असांजे पीउ मां हिकिड़ो ख़्वाबु हुयो त को ॿाहिरि वञे, असांजो उहो ख़्वाबु अॼु पूरो थी वियो आहे। ॾाढी महिनत कई आहे, शुक्र आहे। घणनि सालनि खां पिया हॉकी जेको आहे खेॾंदा अचो? मां तक़रीबन 5-6 साल खां खेॾंदो आहियां हॉकी। जी खां आस्टर टफ लॻी असां वटि, पहिरियां न हुई, एतिरा छोकिरा न हुया। आस्टर टफ लॻण खां पोइ माशाल्लाह छोकिरा वधी विया आहिनि असां वटि। टूर्नामेंट आहे उज़्बेकिस्तान में, होॾे वञी रहिया आहियूं। 10 तारीख़ ते लाहौर रवानगी आहे असांजी। घणा दर्जा पढ़ियल आहियो? मां इंटर क्लियर आहियां। इंटर क्लियर? जी। तव्हांजो वालदेन छा कंदा आहिनि? असांजो वालदेन मज़ूर आहे ऐं मां पाण हिकु मज़ूर आहियां। तव्हां छा कंदा आहियो? मां दुकान ते कमु कंदो आहियां। कहिड़े दुकान ते? बैटरी वारे ते, शॉपकीपर आहियां मां पाण। पोइ टाइम कढंदा आहियो पंहिंजो हॉकीअ जे लाइ? उन लाइ बहितरीनु टाइम कढंदा आहियूं। शाम जो न मिलंदो आहे त सुबुह जो साजुर थी करे निमाज़ पढ़ी करे हिते ईंदा आहियूं ग्राउंड त असां वटि तक़रीबन ही 4-5 सालनि खां महिनत करे रहियो आहे ऐं तमामु बहितरीनु रांदि पेश करे रहियो आहे। हिन वक़्तु सिंध में बि जेको आहे सिंध जी नुमाइंदगी करे चुकियो आहे। नेशनल ते तक़रीबन 3 चकर सिंध जी टीम में हिन हिसो वरितो आहे। उन खां अलावा हाणे हिन जो जेको आहे पाकिस्तान बोर्ड जी टीम में नालो अचणु सिंध न पर असां खैरपुर समेत सॼे पाकिस्तान जे लाइ इहा ख़ुशकिस्मती आहे त असांजे खैरपुर मां हिकिड़ो नौजवान, बल्कि ग़रीब नौजवान जंहिंखे जेको आहे सॼो ॾींहुं मज़दूरी करे उन खां पोइ हॉकी जे लाइ टाइम कढे ऐं जेको आहे खैरपुर जो नालो रोशन करे रहियो आहे। असां सभिनी जे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजो नौजवान, सिंध जो नौजवान, खैरपुर जो नौजवान पाकिस्तान जी क़ौमी टीम में शामिल थियो आहे हॉकी जी। ऐं उज़्बेकिस्तान टीम रवाना थिए पई 10 दिसंबर ते। तमामु ख़ुशी महसूस थिए थी ऐं फराज़ जी अनथक महिनत आहे। सुबुह जो सेशन इंतिहाई महिनत सां फराज़ कंदो आहे। नमाज़ खां पोइ असां बि ख़ुसूसन असांजा जेका दोस्त ट्रेनर आहिनि, डायरेक्टर फिज़िकल एजुकेशन इरफान ढोट, मुर्तज़ा ढोट ऐं असांजा सरपरस्त ज़ुल्फ़कार ढोट, ज़ाकिर हुसैन ज़ैदी साहब सभु हिते मौजूदु हूंदा आहिनि। ऐं तव्हांखे टीम नज़र अचे पई, असांजी नौजवान टीम इहा महिनत करे थी ऐं इंशाअल्लाह फराज़ सां गॾोगॾु इलाही असांजा छोकिरा आहिनि जेका हिन लेवल ते अची विया आहिनि त क़ौमी टीम में नुमाइंदगी कनि ऐं इंशाअल्लाह टैलेंट जे थ्रू ई असां अची सघूं था, छो त असां वटि को सोर्स न आहे। ऐं फराज़ प्रूफ कयो आहे त पंहिंजी महिनत जे बलबूते ते पाकिस्तान जी टीम में शामिल थियो आहे, पाकिस्तान बोर्ड जी टीम में। ऐं इहा असांजे लाइ ख़ुसूसन खैरपुर जे लाइ, सिंध जे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। पाकिस्तान जे हर इलाइक़े खां जेको माण्हू सिलेक्ट थिए थो, बीइंग पाकिस्तानी, असांखे त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। पर स्पेशली जॾहिं असांजे पंहिंजे शहर मां कोई माण्हू, कोई शागिर्द, कोई ॿार सिलेक्ट थिए थो क़ौमी टीम में, पोइ उहा हॉकी जी हुजे या उहा क्रिकेट जी हुजे, त असांखे इंतिहाई घणी ख़ुशी थिए थी। हाणे जेको असांजो नंढड़ो आहे सिलेक्ट थियो आहे, डेफिनेटली हिन जी पंहिंजी महिनत तमामु घणी आहे। ऐं हीअ फैसिलिटी जॾहिं मौजूदु आहे त मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू जेके आहिनि, मुख़्तलिफ़ प्रोफेशन सां तालुक़ु रखंदड़ माण्हू जेके आहिनि, उहे पंहिंजे ॿारनि खे वठी अचनि था, साईं जन ते एतमाद कनि था ऐं उहे इन ॿारनि खे रांदि सेखारनि था। साईं माशाल्लाह खैरपुर डिस्ट्रिक्ट में इलाही वॾो टैलेंट आहे ऐं उहो टैलेंट नज़र थो अचे। त खैरपुर डिस्ट्रिक्ट में जीअं अॻु में तक़रीबन मीर अली नवाज़ वारे दौर खां हिते हॉलैंड जी टीम आई त उन्ही में बि खैरपुर जो वॾो रोल हुयो। विच अहिड़ो दौरु आयो जंहिंमें पाकिस्तान हॉकी फेडरेशन सपोर्ट करणु बंदि करे छॾी। हीअ असांजो मोहम्मद फराज़ कोराई साहब, उन बि वॾी महिनत कई आहे, उहा महिनत नज़र अचे थी। खैरपुर लुकमान शहर जो नौजवान ऐं इंटर पास ग़रीब पोरियत जो पुटु फराज़ कोराईअ जूं तव्हां ऐं उनजे उस्तादनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त फराज़ जेको नौजवान आहे, हिकु त पोरियत जो पुटु आहे, हीअ पाण बि पोरियो कंदड़ नौजवान आहे। हिन मुसलसल जेको आहे 5 साल वॾी जदोजहद खां पोइ क़ौमी हॉकी टीम में पंहिंजो नालो शामिल करायो आहे ऐं उन 10 सेप्टेम्बर ते पंहिंजो उज़्बेकिस्तान में थींदड़ जेकी हॉकी टूर्नामेंट आहे उन में बि उनखे सिलेक्शन ॾिनी वई आहे। ऐं हिननि उस्तादनि ऐं फराज़ जो इहो ई चवणु आहे, उन मैसेज ॾिनो आहे
नौजवाननि खे त हू इंटरनेट जेको मुसलसल हू टाइम कढनि था इंटरनेट जे लाइ उहो ख़तमु करे ऐं पंहिंजो जेकी क़ौमी टीमूं आहिनि उन्हनि में शामिलु थियण जे लाइ हिकिड़ी जिस्तजू कनि जिदोजहद कनि त जीअं मुल्क जो नालो रोशन थी सघे। हुन इहो बि चयो त हिन क़ौमी टीम में शामिलु थियण खां पोइ तमामु घणी मूं समेत मुंहिंजे वालदेन ऐं उस्तादनि खे ख़ुशी थी आहे। कैमरामैन मोहम्मद अली मल्हा सां गॾु इरफान फुलापोटो, टाइम न्यूज़ ख़ैरपुर।